हैदराबाद जिते खोड़ सारा मसला आहिनि जेके हल ई न आहिनि थियणा, उते नौजवाननि लाइ रांदियुनि जा मैदान बि बाक़ी न आहिनि रहिया। हैदराबाद जो नेशनल न्याज़ स्टेडियम बि तबाहकारी जो ॾेख ॾेई रहियो आहे, पर सरकार खे को बि नौजवान जो उल्को बि न आहे। हैदराबाद में नौजवान रोडनि ते रांदियूं रहण ते मजबूर आहिनि। असां रोड ते खेॾूं पिया ऐं घटनि में खेॾूं पिया, गाॾियूं बि हलनि पियूं, असांजी रांदि बि हले पई। त असां हुकूमत सिंध खां विफ़ाक़ी हुकूमत खां मुतालो कयूं था त असांजे जेके सिंधी रांदीगर आहिनि उन्हनि खे मथे आणण जे लाइ उन्हनि जी जेका परफॉर्मेंस आहे उनखे दुनिया जे लेवल ते तयारु करण लाइ असांखे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। कंहिं बि टुकड़े ते कासमबाद जे रांदियुनि मैदान आहे ऐं ॿार त ज़रूरु रांदि कुॾंदा न, पोइ रोडनि ते रहंदा, रोडनि ते एॾी वॾी ट्रैफिक हींअर कासमबाद थी वई आहे। इन करे असां वरी बि घुर था कयूं हुकूमत सिंध खां त कासमबाद में जिथे बि सरकारी प्लाट हुजनि उते ॿारनि जा मैदान ठाहिया वञनि त ॿार उते मुख़्तलिफ़ रांदियूं रही पंहिंजी सिहत खे बरक़रार रखी सघनि। असांखे इलाही तकलीफ़ थींदी आहे त असां हैदराबाद में रहूं था, असांखे ज़रूरु हिकिड़ो ग्राउंड ॾियो ताकि असां उते सही तरह खेॾूं। असांजा बि ख़्वाब आहिनि। हिननि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त नौजवाननि लाइ शहर हैदराबाद में रांदियुनि जा ग्राउंड सरकारी ज़मीन ते ठाराए ॾिना वञनि। कैमरामैन हुज़ूर बग सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।